मुझो काबिल एहतराम ज़िलाई प्रेसिडेंट कमरदीन गोपांग साहब, मुझो नंढो बाप बुरहान खान चांडियो साहब, मुझो तालका प्रेसिडेंट वारा रियाज़ुद्दीन अबड़ो साहब, असो तालका प्रेसिडेंट खान मोहम्मद फुलपोटरो साहब, असो चाचो सरदार अल्ताफ खान तुनियो साहब, मामो अली हसन खान, इन पिंडाल में आयल असांजे कंबर नसीराबाद वारा जा दोस्त भायर मुझा मेहरबान, अस्सलाम वालेकुम। जी भुट्टो मुझादा अज इंतहाई शुक्रगुजार और ये खड़ी चवा असांजे मोहम्मद अली खान जी मेहरबानी से इतने इन नसीराबाद तालके में असां कठे थिया और ये पिंडाल सजायो थी, उनजा असां इंतहाई थोराता आहियूं। जी असांजे ज़िले सदर साहब चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इो फख्र सां असां चऊं तो बिल्कुल असांजो ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किलो आ, तव्हांजे साम्हूं आ। असांजे ज़िले मां असां पंहिंजा 2 महीने जेके असांजे ज़िले में भी कोन आ, सूबे में भी कोन आ, पर असां चूंडिया। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी बलोचिस्तान के माण्हुनि खे तो MPA भी कयोसीं। इहो ताकत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे, कंहिं इंतहाई ज़ाती कंहिं माण्हू जी नाहे। सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडे तहत असां आहियूं। और इन में कुछ ॾींहं अॻु में मां हिकिड़ी ख़बर KTN ते हली त साईं नाराज़ फिलाणा नाराज़ आहिनि, तंहिंमें हिकिड़ो नालो मुंहिंजो मुंहिंजे भाउ जो बि हुयो। मूंखां कंहिं नुमाइंदे पुछा कई त साईं हीअ भला ख़बर, मां चयो यार अवल त उन खां पुछा कयो जंहिं इहा ख़बर ॾिनी आहे। इहा हिन महिल सभिनि तव्हांजी मीडिया बि वेठी आहे, इन्हनि शयुनि खे वाज़ह करणु चाहींदुमि त असां नवाब शबीर रहमान जा पुट पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मरंदासीं, बि जीअंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी को जेको पंहिंजी नाराज़गी ॾेखारे भली ॾेखारे, पर मां इहो चवंदुमि त पाकिस्तान पीपल्स पार्टी शायदि हुन खां नाराज़ थी वई त शायदि वरी उहो असेंबली जो मुंहुं बि न ॾिसी सघंदो। तो जीए भुट्टो पीपल्स पार्टी हरदम कम कयो आहे, तव्हांजे साम्हूं आहे। मां हर शइ जी ड्राड़ ऐं नार हिते ॻाल्हि कान्हे। इहे जीअं असांजे खान मोहम्मद ॻाल्हि कई, ख़ासि करे असांजे नसीराबाद जी बाईपास जी, उहा नसीराबाद जी बाईपास जी महिरबानी आहे असांजे बिलावल साहब जी, जंहिं हुनखे टेकअप कयो आहे। मां उमेद थो रखां त हिन ADPP जेका हिन साल जी आहे या हिन साल जे जेके हुन में आहे, इंशाअल्लाह ताला हिन ई साल में असां उनजो इफ़्तिताह कंदासीं। और जेके इफ़्तिताह जे लाइ मां रिक्वेस्ट बिलावल साहब खे कंदुमि त उहो अचे करे, हे हुनजो ज़िलो आहे। ॿियो जेके असांजा जुनेजन साहबनि जो शहर जी ॻाल्हि कयूं, बिल्कुलु इन जी ख़बर असांखे बि आहे, पर हिन टिनौर जेका 3 सालनि जो टिनौर हिन महिल ताणी हलियो आहे, त हिन महिल ताणी का डेवलपमेंट स्कीम असांजे कंहिं बि गवर्नमेंट में कंहिं MNA खे कंहिं MPA खे बि कोन मिली आहे। पर तंहिं हूंदी बि इहो तव्हां सां वाइदो आहे त इनशाला हर सूरत इहे शयूं जेके असांजे तालके जे सदर साहब कयूं, ॾेरनि जो शहर असांजो शहर आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾेरनि जे शहर लोकल बॉडीज़ इलेक्शन 2004 में भी असांजो साथ ॾिनो, 2008 में भी असांजो साथ ॾिनो, 2013 में भी असांखे साथ ॾिनई। और इंशाअल्लाह ताला हे जीअं उन खां बाद 2015 में जेका इलेक्शन थी असांजी लोकल